आवां कृष्ण परमार। गुजरे वीडियो में असां 12 जो सबक को 11 पढ़ण सिखियासीं। अज असां 12 जो सबक को 11 लिखण सिखंदासीं। अचो त सबक के लिखूं। सबक टे आवाज़न सबक में सीन ज़बर स असां कीअं लिखंदासीं। हिन सिट ते सीन जूं टे अणियूं ॾींदासीं। हितां खां ही सीन जूं टे अणियूं ऐं मथे ज़बर, ही थियो सीन ज़बर स। हिकिड़ी ॿ टे अणियूं ॾियण खां पोइ मथे ज़बर ॾींदासीं सीन ज़बर स। तंहिंखां पोइ बे ज़बर ब यानी बे बदक इन सां गॾु ही कंदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं। ही थियो बे ज़बर ब। काफ़ पेश को काफ़ कलम, ही काफ़ कलम ऐं मथे पेश काफ़ पेश को सबक को यारहूं या र हूं टे आवाज़। पहिरीं आवाज़ या ये लिफ या ये खे जॾहिं अलिफ असां पोइ लिखंदासीं तॾहिं थींदो ये लिफ या। हाणे ये जूं ॿ सूरतूं आहिनि। हिकिड़ो ये लिखबो आहे हीअं जेको कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में अचे थो, ऐं ॿियो लिखबो आहे ये ही जेको लफ़्ज़ जे शुरू में या विच में अचे थो। ही ये शुरू में अचे थो ऐं उनखे असां अलिफ ॾींदासीं, हिनखे मथे छिकंदासीं त ये अलिफ या सिट ते कीअं लिखंदासीं। हिते ही ये अलिफ या रे ज़बर कीअं लिखंदासीं। रे रिछ खे हितां खां ही हेठि छिकी वेंदासीं ऐं उन ते ज़बर ॾींदासीं। ही तो रे ज़बर हे वाव नून पेश हूं। हे खे कीअं लिखंदासीं। हितां खां दाल वांगुरु हेठि छिकी वञो, हिनखे हेसि ताईं ऐं उनखे मथे वरी खणी वञो हिन सां मिलाए ऐं पोइ हेठि वठी अचो ऐं हे खे वाव ॾियो। ही वाव, ही नून पेश हूं या रहूं। हथ कीअं लिखंदासीं। हे खे हितां ही करे ही सिट ते लिखंदासीं, मथे ज़बर ॾींदासीं। हे ज़बर थे ज़बर थ यानी थे खे इन सिट ते ही लिखंदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं। थे ज़बर थ। हथ ही हे ये ज़र ही पहिरीं हे कढंदासीं, ही करे ही ऐं उनखे ये ॾींदासीं। ही ये हे ये ज़र ही। हथ हे ज़बर ह, ही वरी बि असां हे ज़बर ह लिखंदासीं। हे ज़बर ह ऐं उन सां गॾु थे ज़बर थ, ही थे ज़बर थ। हथ आहिनि आ अलिफ मद आ, अलिफ खे हितां खां हेसि ताईं छिकींदासीं ऐं उन ते मद ॾींदासीं। ही थियो अलिफ मद आ। हे ने हे ज़र हे खे ज़ेर ॾींदासीं तॾहिं थींदो हे ज़र हे। ने नून खे ज़ेर ॾींदासीं तॾहिं थींदो नून ज़ेर ने। आहे ने। मट ही मट आहिनि। मट कीअं थींदो। मीम ज़बर म टे ज़बर ट। मीम खे सिट ते कीअं लिखबो आहे। हितां खां ही करे ही गोल वराए मिलाए ऐं उन ते ज़बर ॾींदासीं त मीम ज़बर म ऐं टे ज़बर ट। टे टोपी खे गॾु लिखंदासीं। ही टे टोपी मथे ज़बर टे ज़बर ट। मीम ज़बर म टे ज़बर ट मट ही। जीअं मथे लिखियो आहे साॻिए नमूने हे हरणी खे ही करे ही लिखंदासीं उन सां गॾु ये ॾींदासीं। ये ऐं ज़ेर ॾींदासीं हे खे त हे ये ज़ेर ही। मट मीम ज़बर म, ही मीम मस ही उन ते ज़बर मीम ज़बर म उन सां गॾु टे ज़बर ट यानी टे टोपी खे ज़बर ॾींदासीं। ही टे ज़बर ट मीम ज़बर म टे ज़बर ट मट आहिनि अलिफ मद आ। ही अलिफ मथे ॾींदासीं मद त ही पढ़बो अलिफ मद आ। हे ने हे ज़ेर हे। ही हे हरणी खे ज़ेर ॾींदासीं तॾहिं थींदो हे ज़ेर हे। ने नून ज़ेर ने, ही नून ज़ेर ने। आहे ने। दर ही दर आहिनि। दर कीअं लिखबो। दाल खे ही सिट ते लिखंदासीं। दाल ज़बर द रे ज़बर ही रे खे ज़बर आई तॾहिं थींदो रे ज़बर दाल ज़बर द रे ज़बर दर ही।
हे ये जर ही की हे के लिखना सी ही करे ही वारे ऐं उन सां गॾु ये ॾींदासीं ऐं ज़ेर ॾींदासीं हे खे त ही थींदो हे ये ज़र ही दर दाल ज़बर द ही दाल ज़बर द र रे ज़बर र ही रे ज़बर दाल ज़बर द रे ज़बर दर आहिनि अलिफ मद आ हे ने हे ज़ेर हे नून ज़ेर ने आहे ने ह र के लिखो हे ज़बर ह रे ज़बर के लिखना सकते हे के ही करे ऐं ही हे ज़बर ह रे ज़बर रे के ज़बर ॾींदासीं रे ज़बर हर घर घे घोड़े के असां ज़बर ॾींदासीं की कंदासीं घे के ही करे सिट ते अचण खां पोइ हिन खे हेठि वराए ऐं वरी इन खे मथे खणी ईंदासीं ऐं हिन सां ई मिलाए ऐं पोइ हिन सां गॾु रे ॾींदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं घे जूं ही ॿई लीकूं कढे ऐं मथे ज़बर ॾींदासीं घे ज़बर घ रे ज़बर घर हट हे ज़बर ह टे ज़बर ट हे खे ही करे हे लिखंदासीं हे ज़बर ह टे ज़बर ट ही टे ज़बर ट हट दिल लो दाल ज़ेर दे लाम वाव लो के लिखंदासीं ही दाल ज़ेर दे लाम लकुण खे वाव ॾींदासीं त ही थींदो लाम वाव लो भाग भेले भा के लिखंदासीं भे भोरड़े खे ही अलिफ ॾींदासीं तॾहिं थींदो भे अलिफ भा गे पेश गो गे गऊं खे ही सिट ते लिखी ऐं उनखे पेश ॾींदासीं गे पेश गो भागो भलो भे ज़बर भ ही भे ज़बर भ लाम वाव लो ही लाम ही वाव लो भे ज़बर भ लाम वाव लो भलो वखारो वठो वखारो टे आवाज़नि कीअं लिखबो वाव ज़बर भ हाणे व खे असां सिट ते कीअं लिखंदासीं हितां शुरू कंदासीं ऐं मथे वठी वञी ऐं उनखे हेठि वठी ईंदासीं ऐं हिते छॾे ॾींदासीं ही वाव खे ज़बर ॾींदासीं वाव ज़बर ख खे ज़बर ॾींदासीं खे खट खे ही लिखी मथे ज़बर ॾींदासीं खे ज़बर ख रो रे पेश रो ही वखरो वाव ज़बर खे ज़बर ख रे पेश रो वखरो वठो वाव ज़बर व ही वाव के ही लिखंदासीं वाव ज़बर ठे पेश ठो ठे खे पेश ॾींदासीं ही ठे ही पेश ठे पेश ठो वठो मटो भरे मटो मीम ज़बर म ही मीम मस उनके ज़बर मीम ज़बर म टे पेश ठो ही टे पेश ठो मटो भरे भे ज़बर भ रे ज़रे भे ज़बर भ कीअं लिखंदासीं ही भे जा चार नुक्ता ॾींदासीं मथे ज़बर ॾींदासीं भे ज़बर भ रे ज़रे रे खे ही करे ही लिखंदासीं रे ज़रे भे ज़बर भ रे ज़रे भरे मटो भरे घरे हलो घरे घे ज़बर घ ही घे ज़बर घ ज़बर घे ज़बर घ रे ज़रे घरे हलो हे ज़बर है लाम पेश लो हे खे हे लिखंदासीं मथे ज़बर ॾींदासीं हे ज़बर है लाम पेश लो लाम खे हेसि ताईं खणी ईंदासीं ऐं मथे पेश ॾींदासीं लाम पेश लो हलो दर वटे न बीहो दर दाल ज़बर द ही दाल ज़बर द रे ज़बर दर वटे वाव ज़बर व टे ज़ेर टे ही टे ज़ेर टे वटे न बीहो नून ज़बर न नून खे असां हिते छॾे ॾींदासीं नून ज़बर न बीहो बेये ज़र बी ही बे ही ये ज़र बी हे पेश हो ही हे मथे पेश ॾींदासीं हे पेश हो बेये ज़र बी हे पेश हो बी हो सबको यारहों हथ ही हथ आहिनि मट ही मट आहिनि दर ही दर आहिनि हर घर हट दिलो भागो भलो वखरो वठो
मटो भरे घरे हलो दर वटे न बीहो। प्यारा शागिर्दो, ये मुझे लिखण वाली वीडियो तव्हांखे कीअं लगी कमेंट ज़रूर कजो, शेयर ऐं लाइक करण न विसारजो ऐं मुझे इंथर एजुकेशन यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो। तव्हांजी महिरबानी।